हाँ वाह ॿियो ख़ुशि आहियो खैरा ठीक ठाक अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वरा ख़ुशि आहियो खैरा ख़ुशि आहियो ठीक ठाक ॿियो खैरा वा सॼी संगत ॾे खैरा भाई नौजवान वेठा आहिनि हिननि खे का सम्झाणी का ॻाल्हि ही शहज़ादड़ा जवान वेठा आहिनि ऐं हिननि खे का सम्झाणी ॾे अॼु सम्झाणी त ॾियूं था हिकु त पहिरीं मां इहो अख़बार में 2-3 ॾींहं पहिरियां पढ़ियो त हिकिड़े आशिक़ पुट ख़ुदकशी जी कोशिशि कई अच्छा कोशिश कई कोशिशि कीअं छाजे करे कंहिंसां इश्क कई उहो ख़बर आहे तोखे मूंखे कहिड़ी खदड़े फ़क़ीर सां हाँ खदड़े फ़क़ीर सां इश्क अड़े हा वरी सी पढ़ियो आहे त हिकिड़ो आशिक़ वीचारो ख़ुदकशी करे पाण खे मारे छॾी अड़े बाबा तव्हां इश्क कयो त अलाह जी ज़ात सां कयो निमाज़ सां कयो क़ुर सां कयो पंहिंजे माउ पीउ सां इश्क कयो वो हैदर शाह जो शाइर थी चए थो दोस्ती जो दम दुनिया में 4 ॾियारा चाह जा अथई दोस्ती जो दम दुनिया में 4 ॾियारा अथई चाह जा 5 ॾींहं कंदा पेर पोयां अजब रंग अलाह जा 6 ॾींहं पवंदा छिजी सॻा धागा साह जा आख़िरकार सभु सचा शाइर हैदर शाह जा हैदर शाह माना उहो शाइरी चयो त माना हीअ सभु कूड़ आहे हिते हरू भरू ई आम दुनिया जे करे माण्हू पंहिंजो ज़िंदगी तबाह थो करे ख़ुदकुशियूं थो करे मरे थो छाजे करे बाबा प्यार मोहबत करण वारी जेका शइ उन सां तव्हां प्यार मोहबत कयो हाणे तूं दुआ घुर दुआ सभिनी जे लाइ बसि दुआ घुर हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल्लाह आमीन ए मुंहिंजा रब इन्हनि सभिनी भाइरनि खे हिदायत ॾे त रोज़ो निमाज़ पढ़नि आमीन ऐं मुंहिंजा मालिक जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾे आमीन मुंहिंजा मालिक जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा ॾे आमीन ऐं मुंहिंजा रब जेके छड़ा आहिनि उन्हनि खे सगरो कर त ख़बर पवे न त कीअं ज़िंदगी गुज़ारबी आहे अल्लाह आमीन उन्हनि खे ख़बर पए त घणे ॾींहं सौआ जंहिंखे औलाद कोन्हे मुंहिंजा मालिक सोचे सम्झी औलाद ॾिजण आदमशुमारी तमामु वधी वई आहे आमीन ऐं मुंहिंजा मालिक जेके ड्यूटीअ पोयां सटूं हणंदा था वतन हिननि खे चयो त ॿकरियुनि जो धड़ वठी चारीनि ड्यूटी कान्हे का आमीन ला इलाहा आमीन इल्लल्लाह हा साईं वाकई सच